नाज़रीन नवां खे ख़बर ॾियूं हैदराबाद खां त सेंट्रल जेल वेझो फायरिंग में सिंधु यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी पॉइंट बस जो ड्राइवर मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन नवां खे ॿुधायूं पिया फौती ड्राइवर गुलाम अली जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल पहुचायो वियो। सिंधु यूनिवर्सिटीअ जे ड्राइवर जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजी तौर सेंट्रल जेल रोड खे ब्लॉक कयो वियो। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इमाम अली भलाई। जी इमाम अली, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सबा सेंट्रल जेल वेझो फायरिंग जे नतीजे में सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िम आहे गुलाम अली गन, जंहिंजो जेको आहे सुबुह ई जेको आहे पॉइंट जा अशरे खां काहे थी ते शागिर्द रोज़ानी जे बुनियाद ते खणंदो आहे। तीअं सुबुह कुझु नामालूम हथियार बंदनि हुनखे सेंट्रल जेल रोड जे साम्हूं जेको आहे उते हुनखे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। जंहिं ते जो आहे अव्हांखे ॿुधायां त फौती जो ड्राइवर आहे हुन पोस्टमार्टम कयो वियो, जंहिंखे अस्पताल पहुचायो वियो। मारिजी वियल ड्राइवर सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जी पॉइंट बस खणी जेको आहे सिटी गेट ते पहुतो हुयो, पर सिंध यूनिवर्सिटी जे ड्राइवरनि वॾे तइदाद में इन क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एहतजाजनि तौर सिंध यूनिवर्सिटी खां पॉइंटूं भरे जेको आहे हिते अॼु सेंट्रल जेल रोड ते रोड ब्लॉक करे छॾियो आहे। सेंट्रल जेल भरिसां जेका चाढ़ी आहे उन रोड ते ॿिन्ही रोडनि जे पासे जेको आहे पॉइंट बसूं बीहारे वॾे तइदाद में मुलाज़िमनि जेको आहे उहो एहतजाज कयो आहे। जेको एहतजाज सुबुह 9 बजे खां मंझंदि 2:30 बजे ताईं जारी रहियो, जंहिंखां पोइ मुलाज़िमनि तरफ़ां हिकु भेरो ॿीहर जेको आहे पॉइंट बसूं एहतजाज हितां जाम हैदराबाद मां ख़तमु करे जामशोर AC2 अॻियां जेको आहे रोड AC2 अॻियां जेको आहे हिते एहतजाज कयो वेंदो। उन हवाले सां अव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु हैदराबाद में हिकु ॿियो बि जेको आहे शहबाज बिल्डिंग साम्हूं जेको आहे नामालूम हथियार बंदनि हिकु शहरीअ खे जेको आहे गोलियूं हणी उनखे बि जेको आहे ज़ख़्मी करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायां त हीअ हैदराबाद में ॿियो वाक़ियो पेश आयो आहे। सुबुह फायरिंग जे नतीजे में अणॼातल हथियार बंदनि जेके 2 मोटरसाइकिल सवार आहिनि, जेको हिकु सुबुह जेको आहे सिंध यूनिवर्सिटीअ जे मुलाज़िम खे ज़ख़्मी कयो फ़ौत कयो, जंहिंखां पोइ उहो मारिजी वियो। हिन वक़्तु जेको आहे ॿियो को शहरी आहे उहो बि ज़ख़्मी थी वियो आहे। अच्छा इमाम अली, इहो ॿुधाइजो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में सिंध यूनिवर्सिटीअ जे पॉइंट ते फायरिंग जो नोटिस वरितो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी अव्हांखे ॿुधायां त जीअं इन हैदराबाद वारे वाक़े जी सिंध यूनिवर्सिटी मुलाज़िमात जी ख़बर मीडिया ते अची वई आहे, तंहिंखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह इन वाक़े जो नोटिस वठंदे ऐं लाॻापियल जेके धुरियूं आहिनि उन्हनि खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। जी इमाम अली भलाई, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।